भाजाई सोट सोराब नजर कोन तो अचे काडे वियो आहे हाणे त वियो दा ताके बाहर कोन मिलियो छ बटिया अरे अरे छोरा गुलजार किथे आ पुरान पुलिस वारा मुखे खबर काने अम्मा के खबर हुंदी अम्मा बुधाईस न कोने को घर गुलजार अचे त चइजास त सुभाणे थाणे ते अचे न त हिन घर मां कुत्ते वांगुरु केले थाणे ते वठी वेंदो साथ छो त मुंहिंजो नालो सूबेदार अल्लाह आहे सिपाही मां सूबेदार थियो आहियां छा सिपाही मां सूबेदार थियो आहियां मां रपैस अल्लाह काढो अचे लठो आहे ते जेदी मेले तेदी मेले गिलजारी काढी विया ने वे हारियल हुजे न नौकर तस पुलिस असा जे भा जो पलो छा कंदी अदा असा पे भा जो पला तो पाण कंदासी पाण उन्हनि असा जे भा के पट्टियूं ॿुधायूं आहिनि असां उनके कफन पाराईंदासीं कफन हा हकम इज़हार जे एवज़ गुलजार वारनि खे मुंह मथो पिटणो पवंदो हा दा जेसी ताईं मुर्स जो मट न थींदो तेसी ताईं हा ते जावल रत जा तेगा कोन लहंदा हल तनी बदलो वठी अचो पलांद जी पत्र छॾियो अदा केसी ते इन गंदे लफ़्ज़ खे मान ॾियण लाइ इंसानी रत पाणी वांगुरु वहाईंदा रहंदा गुलजार तो सां विड़ी पंहिंजो पलांद कयो आहे ज़ार हू असांजी हार ते कंध मथे करे फ़ख्र सां सीनो ठोकींदो हूंदो पर जेस ताईं असां हुनजे सीने में कारतूस न ठोकींदासीं तेस ताईं हू असां खां ॾाढो ऐं असां हीणा सड़बासीं खॾे में वञी पवन हाशिम होई ॾाढा छो था जवानू जहिड़े जे वर चाढ़ियो तूं बस कर सकीना अगर ये असांजे सीने ते ज़हर जा वलाए ज़हर त कंहिं न पूरो वञई गुलजार असांजे मुंह ते रत सां बुॾल चंबो हुयो आहे जेसी ताईं उन खां अदले जो बदलो न वठंदासीं तेसी ताईं असांखे सुकून न ईंदो अदा बदले जी बाह खे सब्र जे सैलाब सां ठारे छॾियो बंदूकूं जवाननि जूं छातियूं ॾारे विझंदियूं न अदा मोहबत सां वॾा वॾा मसला हल थी सघनि था इज़हार भा सीना असां जा न पर गुलजार ऐं उनजे ॿाहिरनि जा ॾरंदा पर अदा बंदूकूं इहो कोन ॾिसंदियूं आहिनि त छाती गुलजार जी आहे या हाशिम जी इज़हार तूं पढ़ियो लिखियो मास्तर आहीं तॾहिं तो अहिड़ियूं ॻाल्हियूं करी ऐं हिते जेको ॾाढो सो ई सालार सॾिबो आहे ग़रीब केॾो बि बहादुर छो न हुजे पर उन्हीअ खे मान माण्हूअ जे पेरनि जी दज़ीअ बराबर बि न आहे मिलंदो हाकुम सही थो चए इज़हार जेस ताईं गुलजार वारनि खां तुंहिंजो पलांद न वठंदासीं दुनिया असांखे हीरो समझंदी भाड़ी हल हाकुम जहिड़ा अलाए कंहिंजूं जानूं वठंदा या अल्लाह तूं पंहिंजो रहम कजां गुलजार पुलिस खे त मां चवां थो तव्हांखे सोराब ऐं शबीर छॾाए थो ॾियां पर बाबा ही दौर आहे पत्थर जो जवाब गोलीअ सां ॾियण जो तव्हां बि हिकंदा सारा मुड़ुस आहियो इहो हाशिम ऐं हाकिम तव्हां खां ज़ोर आहिनि बाबला अॼु हाशिम जो भाउ मास्तर उपट मोल हुजे पर भाग भलास जो विच में पुलिस पहुची वई पर मूं त ॿुधो आहे त हाशिम वारनि तव्हांखे बंदूक हणी भॼाए छॾियो भोतार अञा ताईं माण्हू पुट ई न आहे ॼणियो जेको गुलजार खे ड्रोकाए बाबला तोखे इहा ॻाल्हि ॿुधाई कंहिं उनजो नालो त ॿुधाए त जेकॾहिं हिन कुआड़ी सां गतरा न कयोमांसि त मुंहिंजो नालो बि गुलजार न आहे भोतार
रुगो छोरा छुटन बाक़ी हाशू ऐं हाकम जूं छातियूं खेन सां छाणी न कयूं त मुंहिंजो नालो बि खमीसो न आहे। तूं बेफ़िक्र थी खमीसा, तुंहिंजा हमरा छुटी वेंदा। पर छा बोतार इन आशू ऐं हाकम जूं टंगूं न कपियनि त खिली नथी कारजांइ। तो पोइ तूं बांह सिरां थी करे वञी सुम्ही पियो गुलज़ार। सम्झ त तुंहिंजा हमरा थाणे खां ॿाहिरि आहिनि। बोतार रुगो छोकिरनि खे ॿाहिरि कंदे इन हाकू ऐं हाकू जूं छातियूं छिरनि सां छाणी न कयूं त मुंहिंजो नालो बि खमीसो न आहे। गोठ में तव्हां मुड़ुस माण्हू आयो आहे, अॼु गोठ जा दादागीर आयो आहे। दादागिरी कंदा आहियो भाई? सुबेदार तोखे जेको वही कर पर असांजे ज़बान मां न अची आहे या न हूंदी। बंद रख ज़बान। मुंहिंजो नालो सूबेदार अल्लण आहे। सूबेदार अल्लण। सिपाही मां सूबेदार थियो आहियां। छा सिपाही मां सूबेदार थियो आहियां? थियो हूंदे सूबेदार, सिपाही में सूबेदार ज़रूर थियो हूंदे, पर असां जहिड़ा न टकिया हूंदई सूबेदार, न टकिया हूंदई। साहब ईअं कोन सुधरंदा जेसिताईं चङी तरह इस्त्री कोन कंदासीं। दारू त अहिड़ी थारनि ॼण एॾा कंधार आहिनि। अञा तूं पुट रंग रूट आहीं। मुंहिंजे अॻियां वॾा वॾा कंधार पेरनि में झुकी पिया। छा झुकी पिया? छो त मुंहिंजो नालो सूबेदार अल्लण आहे। सिपाही मां सूबेदार थियो आहियां। छा सिपाही मां सूबेदार थियो आहियां। सूबेदार मुंहिंजो नालो बि सोराब आहे। अञा गुलज़ार जो भाउ आया। हा गुलज़ार जो भाउ। जमाना कुटीन कुटीन इन गुलू दादागीर जो बंदोबस्त मां बाद में ई करे वठंदुसि। पहिरियां तव्हांजी त इस्त्री करे वठां न। छो त मुंहिंजो नालो सूबेदार अल्लण आहे। सिपाही मां सूबेदार थियो आहियां। छा सिपाही मां सूबेदार थियो आहियां। थियो हूंदे साहब, पर रिश्वत ॾेई। रिश्वत ॾेई न न, पर तव्हां जहिड़नि अदनि जे कंध मां किली कढी पोइ सूबेदार थियो आहियां। तॾहिं त मूंखे चवंदा आहिनि त मुंहिंजो नालो सूबेदार अल्लण आहे। सिपाही मां सूबेदार थियो आहियां। छा सिपाही मां सूबेदार? त पोइ लाए ज़ोर साहब, पत्थर जो जिस्म ठहियल आहे। पत्थर जो जिस्म अथई? हा सूबेदार तोखे चयमि न मां गुलज़ार जो भाउ आहियां। जीअं भाउ कॾहिं बि किदड़ न आहे थींदो, न आहे थींदो। छो कर वोट जे इज्जतदार माण्हुनि सां विढ़ो था। अमीर अली खे धमकियूं था ॾियो मरण जूं। अमीर अली असांजो घरू मसलो आहे, हिनखे नशेड़ त सुठो अथई।
चबू बस तोखे शायद इहा ख़बर न आहे त सूबेदार हलण जे साम्हूं वात खोले ॻाल्हाइण जी सदा गोली हूंदी आहे। गोली पुलिस मुक़ाबलो फिनिश खत्म। छो त मुंहिंजो नालो सूबेदार हलण आहे। सिपाही मां सूबेदार थियो आहियां। छा सिपाही मां सूबेदार थियो आहियां। थियो हूंदे साहब, पर रिश्वत ॾेई न न रिश्वत ॾेई न, पर तव्हां जे कारकुन जे कंथ मां किली कटी सूबेदार थियो आहियां। सूबेदार थियो आहियां। सूबेदार तूं मारे मारे थकी पवंदी, पर हिन फौलाद जिस्म खे ढोके वञे सघंदी। मां गुलज़ार जो भाउ आहियां। गुलज़ार जो भाउ पर हिन ज़बान मां कॾहिं बि हा न छॾी। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया आहिनि हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस। वाह वाह मतलब हे सभु खुलियल आयो आहे। वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 परेशान छो थी आहीं? परेशान आहे पंहिंजे नसीबनि ते इज़ार शर्म तो अचे मूंखे पंहिंजनि मामनि ते। शर्म तो उन्हनि खे थिए जन पंहिंजे सीने में जलाद पाले तू छो थी शर्मसार थी? इज़ार हाणे देरि न कर मूंखां तुंहिंजी जुदाई बर्दाश्त नथी थी सघे। जेतिरो थी सघे तूं बाबा सां मिली उन खां मुंहिंजो रिश्तो घुर। हाँ बेरे हाणे जल्द चाचा अमीर अली सां मिली तुंहिंजो रिश्तो घुर। पर इज़ार ज़मानो ॾाढो ज़ालिम आहे। ज़माने जा सभई सितम मोहब्बत जी ताक़त जे अॻियां वेचारा थी असांजे विचां हटी वेंदा। तूं पंहिंजो हौसलो बुलंद कर प्रीत।
असांजो प्यार अमीरन जी महफ़िल जो जाम ना है जो छलकी पट पे या कंहिंजे पेरनि जी पणी बणिजे। इज़ार तोसां गॾु आहियां त मन सरहदी वायां तो खां सवाइ न दिलि मुंहिंजे वस में आहे ऐं न कोई दिमाग़ चयो थो करे। बराबर गुलजार वारा मुंहिंजा माइट आहिनि पर पुछड़ा आहिनि। मुंहिंजो बि हुननि सां एवज़े ते तकरार हलंदड़ आहे हाकिम अली। तव्हां बि त मुंहिंजा माइट आहियो। मां तव्हां सां गॾु आहियां। अमीर अली, गुलजार सां त असां निबरी खाईंदासीं। बस तव्हां रुगो पुलिस खे पलजो। पुलिस तव्हांजे रस्ते जी रुकावट कोन बणबी। तो पोइ गुलजार जे घर मां बारूद जी धप हुई न त असां ते हेफ़ आहे। तव्हां मौजी ऐं मां तव्हांजी ताक़त बणिजी वञूं त गुलजार असांजी तरी पटे कोन सघंदो। गाड़ी रोक, ड्राइवर गाड़ी रोक। सरप्रीत मां बस बस मास्टर बस। हाणे हिकु लफ़्ज़ न बस। अमीर अली गुलजार खां एवज़ो फबाइणो अथई त पोइ हाशिम वारनि सां मिट्री कर। छो त हाशिम ऐं गुलजार हिक ॿिए जा हरीफ़ आहिनि। दुश्मन जे दुश्मन खे दोस्त बनाइजे त पोइ दुश्मन कमज़ोर थी पवंदो। ऐं प्रीत बि त इज़ार सां ख़ुशि आहे। इज़ार पढ़ियो लिखियो आहे ऐं पंहिंजो बि त आहे। हाकिम हाशिम खे वठी शाम बंगले ते अचां। इज़हार ऐं प्री जे शादीअ जी तारीख़ तय कर। हल बाबा। अमीर अली की छा थी हो यार? ये तो वरी कम जी गाल करे हो। बोला बोला मैं तू पुजाई हूं बाबा। अरे तो खुशी जी गाल थी वही। वाह 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 वाह। ओ जमालो मुझो खटी आयो खैर सा। ओ जमालो
मास्टर के मारे कोई लाकब में वेयो आ तो सुठो पुलिस जा पादर में खादासी ऐं हाशिमार जो भाग बचियो मां त अमीर अली के जेलो कोन छॾिया हा पर अधा गुलज़ार रोकियो दिल त चवे भई त पुराना प्लान करे पाण जी पुलिस वटि पेट पऊं हाणी बि वक्त वयो कोन आहे सोट ॾींहं ते ॾिसूं था जे मालिकी थी त ठीकु आहे न त लाकब भॼी हलंदासीं हा सोट मूंखे त डपु थो लॻे ॿार अदा गुलज़ार अकेलो हूंदो किथे ई न थिए जो दुश्मन दाव करे वञनि सोट वॾो बि हिकिड़ो हज़ारनि जे मट आहे सोराब तूं हेणी न बोल दुश्मननि खे इहा ख़बर आहे त सोराब ऐं शबीर जेल में आहिनि मरी कोन विया आहिनि जे अगरि ॿाहिरि निकिता त घटि कोन कंदा मुंहिंजो नालो सूबेदार अल्लण आहे सिपाही मां सूबेदार थियो आहियां छा सिपाही मां सूबेदार थियो आहियां सर शबीर ऐं सोराब खे पादर न सम्झायो हूंदो चओ त ॻाल्हि ॿोल करे छॾियऊं न हाँ साहब ॾिनो पुट छुटियो करे हथ कढूं न विहारे छा कंदासीं सर सिपाही अलूट सही थो चवे अचो अचो मुराद खान अॼु थाणे ते वॾा पेर कया अथव सूबेदार साहब असां आहियूं ॻोठ जा चङा मुड़ुस बाबा ॻोठ वारनि जी मदद करणु असांजो कमु आहे इन्हीअ करे आया आहियूं मुराद खान तुंहिंजे ॻोठ जे चंद काटकुन ग़रीबनि जी ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे सूबेदार साहब बाबा शबीर ऐं सोराब जी त मां तव्हांखे ज़मानत थो ॾियां ठीकु आहे मुराद खान इहो भेरो तुंहिंजे करे छॾियां थो जेकर आईंदा इन्हनि जी का शिकायत आई त पोइ मुंहिंजो नालो बि सूबेदार अल्लण आहे सिपाही मां सूबेदार थियो आहियां छा सिपाही मां सूबेदार थियो आहियां हलो वञ शबीर वारनि खे वठी आ अज मुराद खान जे करे छॾियाऊं थो जेकर आईंदा तव्हांजी का शिकायत आई या मास्टर ऐं अमीर अली जे भरिसां ई गुज़रियो त पोइ मूंखां पुछड़ो केर बि नज़र न ईंदो मुंहिंजो नालो सूबेदार अल्लण आहे सिपाही मां सूबेदार थियो आहियां छा सिपाही मां सूबेदार थियो आहियां मुझे पुफी जो घर हले शाव हिजाब न कर शाव कुर्बान तू हिते ये बकरी किंजी आ पुफी बकरी ताजी गोठ मां आधेरी वर्ती अथम तोखे ॾेखारण आयो हां ॾिस सुठी आ या न हा बकरी त ॾाढी सुठी आ हेॾा होॾा छा पियो ॾिसी पुफी हू काथे आ हूअ केरु पुफी हू नाहे हू ॿुधाईंदे त मां तोखे ॿुधाईंदसि न हू केरु सफ़ा का चरी ही पुफी हू नाहे हू केरु हू नालो त वठीसि न ना बा नालो कोन वठंदो सांस मूंखे शर्म तो अचे छो शर्म पियो अचे कंहिंजे बारे में पुछी पोइ ॿुधाईंदे त ॿुधाईंदी सही न तूं हिते छो आयो आहे हिते आयो आहियां पुफी ॾे पुफी हिन जो पियो पुछाए न हिन खे चओ त मां लिकाए न छो मूं लिकाया सफ़ा का शुशली आहे तोखे इहा ख़बर नाहे त शादी खां पहिरियां कुंवार घोट जे मुंहुं नाहे पवंदी पुफी सही थो चवां न शादी ऐं तोसां शिकिल ॾिठी अथई उथी त पटी न चुंडा
घोट थींदो प्रीत चरी थी यहीं छा मारो तो सही ॻाल्हाइबो आहे ॾाढी गाॾी बीहा वञा थो चई छोकिरी मनी थी साईं नाही ॻाल्हाइबो सही थो चवांसि न पुफी मूं त अबे खे चयो त ही मूंसां कोन ठहंदी वाह 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 तुझे ये माइट मां के अॾे न मामा एक होल सां सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ही कोने को कपड़ा धो त झग करे ही कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिन केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आओ हाट पाट ला छा का चवन हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमती ना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी भी अथव कपड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी थी ॿुधायां अच्छा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी गुलज़ार हाणे ख़बर पवंदी त दुश्मनी कीअं पाड़बी आहे छा यादि कंदे धनारनि जा धक हाणे त गुलज़ार खे नक पाणी में ॿोड़े ॿुॾी मरण खपे ऐं जॾहिं इहा ख़बर पवंदसि न त हुन जे पुट जी मंग असांजे भाउ जी कुंवार थी थिए पोइ त ॿुॾी मरी वेंदो तूं छो मायूस आहीं इज़ार तूं त खुश थी खिल रे टहक ने टहक अॼु त तुंहिंजे मन जूं मुरादूं पूरियूं थियूं आहिनि हे ॾिसो असां बि नचूं था न तोखे त पंहिंजो प्यार थो मिले हिरिस हिरिस असां केतिरो खुश आहियूं आयो जमालो अदा मां त चवां थो शादी चुपचाप में थी वञे चरियो आहीं छा तूं असांजो नंढो भाउ आहीं नंढो तुंहिंजी शादीअ जो हुल रुगो ॻोठ में छा सॼे तर में हुल हूंदो हुल धमाका
समझा हाय ज़ारा दुहल वजंदा राग थींदा ऐं दुश्मननि जा हाँ सड़ंदा अच हक़ में त सॾ ॾेई अचूं भाॼई मूंखे ख़ुशी सां गॾु ख़ौफ़ बि थी पियो आहे किथे मुंहिंजी शादी ॿिन्ही ॻोठनि जी बर्बादी न थी वञे अदा ज़ाहरा तूं दिलि न लाए तुंहिंजी शादीअ में दुश्मन बि दोस्त थी वेंदा भाॼई गुलज़ार वारा कॾहिं बर्दाश्त न कंदा त उन्हनि जो एवज़ो असां वठूं गुलज़ार ॼाणे त अमीर अली ॼाणे तंहिंमें असांजो छा असांखे त अमीर अलीअ सॼे संग ॾिनो आहे बस भाॼई दुआ कर त प्रीत खे पंहिंजे घर वठी वेंदा पोइ जेको थियो ॾिसी रहियो अमीर अली सुठो अथई त मुंहिंजी दिलि न रंजाए न त ज़हर खाई मरी वेंदी साईं मां तुंहिंजा सुर सही न थी सघां तो पोइ मुंहिंजे फैसले खे माण्हू छो न थी मां तुंहिंजो मुड़ुसु आहियां मरियम ज़ाल ऐं मुड़ुस हिक ई गाॾी जा ॿ फीथा हूंदा आहिनि ऐं हिक जेतिरा हूंदा आहिनि हिकु वॾो ऐं ॿियो नंढो हुजे त गाॾी सिधी कान हलंदी अमीर अली सुठो अथई त पंहिंजे प्यार जी गाॾी कल्टी न कर मां कावड़ में बिल्कुलु पुछड़ो आहियां पर अंदर जो अहिड़ो आहियां जहिड़ो खीर तो मोहब्बत जे मैदान में वाइदनि जा जेके दोल वॼाया हा छा सभई अहदो इक़रार मंगणहार जी टिपकी वांगुरु लालची मतलबी हुआ न परी जी मां न मुझे कुर्ब के कुल्फत जो कफ नहीं तो भी वांगुरु खड़काए न मुझो प्यार जून जे महीने जो छोलो न पर तोला है मार्च महीने में बहार जो पैगाम आहे बहार में गुल गुलज़ारी कंदा आहिनि पर तो मां गुलनि जी खुशबू छो नथी अचे तुंहिंजी चौधारी मां कंडनि जूं कतारूं छो पई ॾिसां हाँ मरियम बस अॼु खां पोइ कोशिशि कंदुसि त तोसां कुल्फत न थिए दिल काफ़ूर जी चूड़ी त नाहे जेका तूं रोज़ भनी ऐं मां रोज़ कढियां मुंहिंजे सीने में मास जी दिलि आहे जेका तुंहिंजी बेरुखी ऐं धड़कन कमज़ोर करे विधी आहे मरियम मिटण लाइ बार बार एवज़ो घुरी इहे मूंखे ज़लील कंदी आहे मां त कॾहिं ईअं सोचियो बि कोन हो धूड़ में मिलाए छॾी मुंहिंजी वफ़ादारी अमीर अली मूं त सिर तरीअ ते रखी तुंहिंजे प्यार जो झंडो फड़कायो हो तुंहिंजे इश्क खे इबादत सम्झी बिटनि अॻियां काफ़िर थियसि तो त मुंहिंजा सभई सजदा न क़बूलिया कहिड़ो मुंहुं खणी मिटनि अॻियां मुड़कंदसि दुनिया मुंहिंजे मिटनि खे मुंहिंजे नाले भाॼो कर थी चवे कारी कोठे तो मूंखे ज़मानो सभई ताना सठम तुंहिंजे करे अॼु लूण जी लप जेतिरो तो वटि क़दुरु न आहे शाबस अथई बेक़दरा मरियम जे मिटनि जी वकालत बंदि न कयई त या प्रीत न रहंदई सभु रिश्ता टूआ वांगुरु कौड़ा थी वेंदई ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ मूं प्रीत जे संग लाइ हाशिम वारनि सां हा करे छॾी आहे ऐं हा हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ मूं प्रीत जो संग हाशिम वारनि खे ॾेई छॾियो आहे ऐं हाणे ज़बान तां कोन फिरंदुसि सुठो अथई त तूं बि प्रीत जे ख़ुशियुनि में ख़ुशि थी गुलज़ार वारनि सां वॾी जुठ थींदी जेकर अमीर अली खां हाशिम वारनि संग वरितो त किद्दां क्या गिन छोड़ने अते को शादी दा सद मिले ते को कोनी मिले के तू घर ॾेई आ हूंदा पर गुलज़ार वारनि सां वाह जो पलांद थी वियो घटि कोन थींदो न सिद्दीक़
शादी में वडो झेड़ो थींदो न सोनो घोट कोन करे वेंदा हाकम याशम भा के आहिनि त घोड़े कन बराबर पर गुलज़ार सेरा त हाशिम सवा सेरा। मां चवां थो शादी में न वञे मतां को खून खराब थी पए। ॿई दुनिया ॻोठ जा आहिनि शरीफ़, असांखे त शादी में वञणो पवंदो, जेको ॾाढो उहो कुंवारो थी वेंदो। पर सिद्दीक़ अमीर अली गुलज़ार वाले को दूजी बार वाह जो मारी बेलून वाली भेड़ बजाओ ना शादी को तुस हाणे उनको इल्जाम नहीं देंदा। जुमन तुंहिंजी ॻाल्हि बि सही आ पर गुलज़ार वारा वॾा नागन खाधा अथई ॾुखियो ऐज़ो फबाइण ॾींदनि। हाणे अमीर वारे जी ताक़त ॿीणी थी सिद्दीक़, गुलज़ार वारा उनखां कोन ॿिड़ी सघंदई। ममताज़ घणे तुल तो हल वॼाए पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। साले सही थो चए, गुलज़ार पंहिंजो मुंहुं उन्हनि जी रत सां धोईंदो। बसि यार हिन ॻोठ जी अची फिटी आ, हर रोज़ जहिड़ा बंदूकनि जा फैर ख़बर न अलाए छा थींदो। छा वरी छा थींदो, गंद थींदो, रतो छाड़ थींदी, ॿियो छा थींदो। लाश असां ढोईंदासीं ॿियो भाई ॾिसां आई कढ ये कॾहिं बि न थींदो जेकॾहिं प्रीत कुर्बान जी कुंवार न थी त मां उन्हनि जे खानदान खे गोलियुनि जी बख बणाए छॾींदुसि। गुलज़ार जज़्बाती न थी, अकुल खां कम वठ, अकुल खां। अञा रोकींदो चाचा, अमीर ऐं हाशिम जो मौत मुंहिंजे मथां कर्ज़ आ कर्ज़। अदा हाशिम वारनि अमीर अली सां मिटी करे मास्तर वारो प्लान पाड़ियो आ। हाशिम जो सीनो जे गोलियुनि सां परूण न कयमि त मुंहिंजो नालो गुलज़ार न आहे। सोट मां त चवंदो वॾेरे मुराद खान सां बि सलाह कजे। अरे वॾे जॾहिं कोन हलंदासीं जे असांजो एफ़्ज़ो हाशिम वारा वठी विया त पोइ ही हयाती कहिड़े कम जी। खुदा जो को कहर पवे ने मुंहिंजे कुर्बान जी कुंवार था वठनि, इन सकीना खे त मां उफट मारींदसि। ॾिसां त ॾेर खे कीअं थी घोट करे, जादुल पिया अथनि जिन। गुलज़ार मां तव्हांखे रोकिया कोन थो पर एतिरो ज़रूर चवंदोसां त तव्हांजो दुश्मन आहे अमीर अली, उनखे जेरो न छॾिजां। बाक़ी हाकिम ऐं हाशिम खे ॾिसी रहंदासीं। रात उन ॻोठ में शादी न चाचा, क़यामत ईंदी क़यामत। हर तरफ़ गोलियुनि जा दटका ॿुधंदे जे लाशनि ते पेर रखे कुंवार वठी ईंदासीं। अचो मूं त पहिरीं चयो हो त अमीर अली खां एफ़्ज़ो वठी छॾियो, पर मुंहिंजी केरु ॿुधे बि न। ख़बर न आहे हाणे छा थींदो। कुझु बि न थींदो माई जादुल, कुझु बि न थींदो। तूं रुगो माठ करे वेह। माठ कंदे कंदे एतिरे पंध त ॻाल्हि पहुती आहे जी चाचा खमीसा। असांजो संग हाशिम वारा सुथरो कोन वठी सघंदा। जेकॾहिं मां मर्द हुजां हा न त हली वञी दर ते बंदूकूं हणां हा, तेसिताईं न छॾियां न जेसिताईं हिननि जी आकाए पूरी न थिए हा। मां रका खुदा जी पवे ने मुंहिंजे कुर्बान जी कुंवार था वठनि, जादुल अथई वॾी जिन। ओ हाणे भला बस करे थोड़ो सोचण दे। माई जिन खातू सोची वरी छा थियो चाचा खमीसा, मां रोइया वञी मारे अचु न। घर में करे मुंहं सां वेहंदे हुते पोटे जी कुंवार ॿिया पाणी था वञनि ऐं ॾाढो हिते मोड़ कढी घर में वेठो आहे। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, ॿुॾी मरजे। वॾी का ॾाणा ही माई जादुल, मूंखे वेहण कोन ॾींदीअ जिन खातू। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश,
हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। कसम आहे तुंहिंजे सूंहं जो मरियम, अॼु बि तुंहिंजा ई अबरू कंहिं शिकारी जे तीर खां घटि कोन आहिनि। एॾो हिन आईने जे साम्हूं वेही पाण खे ठाहींदी न कर, किथे पंहिंजी नज़र तोखे न लॻी वञे। अमीर अली, हिकु ॻाल्हि पुछी? हाँ पुछ। हे घर प्रीत जी शादी खां पोइ केॾो न ख़ाली ख़ाली थी वियो। प्रीत तोखे त मिठी आहे न? प्रीत मुंहिंजे अखियुनि जो नूर आहे मरियम। अलाह कंदो त उहा इज़हार वटि ख़ुशि हूंदी। अलाह करे हमेशा ख़ुशि आहे। तूं हुनजी ग़लती न कंदी कर। सुबेदार न दर खड़काई न छा, पंहिंजे घर में न्याणी श्याणी कोन अथई छा? जीअं काहे पियई घर में? ज़ुबान के बंद रख, जो मां ते ज़ुबान के बंद रख। वञा त ॾिस गुलज़ार आहे? गुलज़ार घर में कोन्हे को। चुप, खामोश रह। सर अंदर कोन्हे को सर। ही बि त गुलज़ार जो पुटु आहे न। सुबेदार मुंहिंजा पुट पुलिस वारा मूंखे मारी था। मुंहिंजा पुट मां हथ कढ, न त जादुल वॾी जिन अथई। मारी था ज़ालिमनि। मूंखे बचा। चुप कर। वञे वञ के। कर पौंदी। अल्लाह रसूल जी का मार पौंदी। मुझे बचड़े के वठी वियो। अरे गुलज़ार काने वियो ही? अरे गुलज़ार काने वियो ही? मुझे बचड़े के वठी अच वञी। अरे मारी दस। अरे मुझे नंढड़ो आञा मारी दस वठी चीज। बची विया।
जट जा पुट बई बचिया आपको के थोड़ी बंदूक अंदर लगे हां तो छाती डरी पे सा हाणी भी लोड़ींदो अदा वो भीतर नाए लगल बंदूक लगल त बंदूक हां अरे पोए के छडियो माट करे कोन वेबो अज रात वरी दुश्मन जे दर ते तथका कबा तथका अदा पुलिस पाण के छिते कुत्ते वांगे गोली दी हुंदी या भी खबर नहीं अलाए पुलिस पाने घर ते चढ़ाई न कया अरे पुलिस जो कम छापा हणन जटड़ा पुट एकड़ी गाल कन खोले बुधो घर जी पचर छडियो जेस ताईं अमीरू ऐं हाशिवारन के न मारींदासी तेस ताईं घर जी मानी असां लाइ हराम आ जुमन ओ जुमन कितने यारी पे मरे ने किक पई वरती आई जय प्यार यार अले केड़े न सोचन में घुमी छोरा सब काढ को नहीं आया आवे पूरे हथ दे हरे केले साथ नवे दी पातर मने साथ जुमन वाचा है तो प्यार पर बुद्ध पैसा बस बेगा पाना पान वठ जा कल नहीं मु चाहे प्यार जमान जब मुझी शादी ते आया हुआ चाहे देंदा पे पर रातों की शादी दे हाल हवाल दे तो रात अल्लाह बचाएगा जरे गट मुके एकड़ी गोली करने दी पापड़ी में लगी हुई है कूड़ो में पुट शर्ती आई तेरी गोली लगी तो नजर आई कोन पे अची तो जी बा केड़ी मर्जी हुई बरा हाचा भजन कंबे मामीरन जो सिर बचाड़ सुन्नता गुलजार शादी में लासा ढेर करे छला वाह जो प्रणाम कयो मारी तो इतवारा आया अमीर अली हाशिम वारन के कुछ भी कोन थो इयो पा को कोन बुधो थो त वेहन सान लतार जन बूटा आने त बा रन तो ही झेड़ो वधियो हाणे झेड़ा खत्म थी सी यो शुरू ही हाणे थे जुमन खबर ना है त केतरा मानू एवजे जे वर चढ़ी मरंदा असा वट इंसान जी जिंदगी जो कदर फिकर जे थाम जेतरो बना है घर जो थाम भजंदो आहे तो उन जो अफसोस थींदो आहे पर उन्हनि खे तो माण्हू मारींदे बि एहसास कोन थो थिए खुदा जी लट बेआवाज़ आहे लॻंदो त पाण ई ख़बर पवंदा अड़े यार पराए जहिड़े जी प्रचार न कयो कंधी के बि कन हूंदा आहिनि किथे ईअं न थिए त लोटे के हा सॼा ॾींहुं लोटा बि पवंदी वे पैसे ॾिजनि वे एतिरे किथे ॾुख कोन ॾींदा ॾुख वरी कहिड़ो थिए हो ऐं बिपा पे जो में अम्मा के हाराए छॾियो असांखे ॾुख ई कोन थी लानत होवे मेकू तुई इज़ारा मां भी केतरी अभागी आहियां मुझे करे केतरा माण्हू मरी विया हाणे ख़बर न आहे त अॻिते लाइ छा थींदो तू अभागी न पर मुझे प्रीत आई शादी जी पहली मुलाकात के मायूसी जो भर न चाड़ इज़ारा तू मुझे नसीब थे पर या खुशी बयान कया तो सजी जिंदगी भी थोड़ी थी पे पर रखे छट प्रीत हिनड़ पड़े समाज में पूरी जिंदगी पई है गुजारने पोए पे अफसोस कंदासी अज तो चंड ते चढ़ी के गालियों पुछो कयूं इज़ारा तुझो प्यार मुझा हौसला बुलंद थो करे पर ये दुनिया ॾाढी साड़ली आहे मां तो के पंहिंजी दिल जी दुनिया में रखंदुसि प्रीत जिते तू हूंदी ऐं मां हूंदुसि ॿियो को बि गुलज़ार न हूंदो जंहिंजे ख़ौफ़ में मुंहिंजे प्रीत जो पिंबड़ियूं आलियूं थी पवनि इज़ारा मूंखे ख़ौफ़ तो तुंहिंजो थो थिए काथे ज़मानो असांखे जुदा न करे सघे वक़्त जी ॾाढाइनि खे असांजी मोहबत मात ॾींदी प्रीत इज़हार ऐं प्रीत जी प्रीत खे को बि ख़त्म नथो करे सघे पर इज़ारा बस हाणे ही ॻाल्हियूं न कर प्रीत अरसे खां ये दिल तुझे प्यार के पाइण जी आस में हुई अज मुर्गी मोहब्बत जा ककर वसाए छॾ त मन जी मुंह चलाए ऐं दिल जी धरती थर जी वारे जी थधी थी पए मां तुंहिंजी मुंहिंजी दिल तुंहिंजी साह जे शरीर में तूं अमानकी में तूं इज़ारा बस तू ही आई मुझे मन में